सगी भरसां ॻोठ फैज़ मोहम्मद सन में मरहूम नबी बख्श सन जी औलाद में 7 घर भाती पैदाइशी माज़ूर बणियल। गुरबत सबब सनन जो इलाज न थी सघियो, जंहिंजे करे मरहूम नबी बख्श सन जा 4 नौजवान पुट फोत थी विया, जॾहिं त मरहूम नबी बख्श सन जी बेवा थियल घरवारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो वक़्तु ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। माज़ूर बणियल 2 पुटनि ऐं हिक न्याणी खे 40 सालनि खां हिक कठ ते पयल आहिनि, को बि मदद करण वारो नाहे। इन मालिक जे सहारे आहियूं। बेवा बणियल औरत वधीक ॿुधायो त माज़ूर थियल बचड़नि में 35 वरियनि जो अब्दुल मजीद, 30 वरियनि जो अब्दुल हमीद ऐं 28 सालनि जी जवान न्याणी आहे, जेके घुमण फिरण खां लाचार ऐं बेवस बणियल आहिनि। हुन वधीक ॿुधायो त घर जो अलतल विकिणी बचड़नि जो इलाज करायो, पर को बि फ़ाइदो न पियो। डॉक्टरनि पारां ॿाहिरें मुल्क मां इलाज जो मशवरो ॾिनो वियो, पर ग़रीब गुरबत सबबि किथां इलाज करायां। हिन बेवा औरत सिंध हुकूमत ऐं सरहदी वारनि खे औलाद जे इलाज लाइ माली सहायता करण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।